नाज़रीन, वगण खां रिपोर्ट शामिल कयूं था त वगण टाउन वार्ड 5 जो क़दीमी ॻोठ बानो ख़ान मुगेरी हर बुनियादी सहूलियत खां महरूम बणियल। को बि तरक़ियाती कम न थियण करे ॻोठाणा पत्थर जे दौर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। मूनसून जे मुसलसिल बरसातुनि सबबि सॼो ॻोठ ॿोॾि जो ॾेख ॾियण लॻो। मिस्किन ॻोठाणा गंदगी ऐं रोड रस्ते जी सहूलियत न हुजण सबबि अज़ाब भोगण लॻा। उन मौक़े ते ॻोठाणनि मुख़्तियार अली मुगेरी, रईस असगर अली मुगेरी, इमदाद मुगेरी, एजाज़ अली ऐं ॿियनि चयो त ॻोठ में का बि बुनियादी सहूलियत नाहे, रोड रस्तो बि नाहे। गंदगीअ सबबि मच्छरनि जो आज़ार बि वधी वियो आहे। बरसात जो पाणी नेकाल नाहे थी सघियो। टाउन ऑफिसर फेरोज़ चांडियो समेत सॼो टाउन कमेटीअ जो अमलो गुम आहे। हुननि वधीक चयो त शहर जे किरोड़नि रुपयनि जी ईंदड़ बजट अमलदार गिड़काए रहिया आहिनि, जॾहिं त वस वारा MPA सरदार बुरहान खान चांडियो ऐं DC कंबर नोटिस वठी असांजी वाहौर कनि। असांजे घरनि मां गंदो पाणी नेकाल करे ॾियनि, ॿी सूरत में टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ वगण मुख्य चौक ते धरणो हंयो वेंदो।